अस्सलामुअलैकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया हो हक़ीक़त न्यूज़। नाज़रीन, तव्हां सां ख़बर शामिल कंदा आहियूं जाती खान जाते जाती हुकूमती ऐलान तहत जाती शहर में छंछरु ॾींहुं मुकमल लॉकडाउन रहियो। खाधे पीते जी शयुनि में मुकमल स्टोरनि खां सवाइ समूरा कारोबार मुकमल तौर ते बंदि हुया। ॾियारीअ ते कमु कंदड़ पोरियत सख़्तु मुश्किलातुनि जो शिकार थी विया आहिनि। पुलिस ऐं आर्मी शहर में खुलियल दुकान बि बंदि कराए छॾिया आहिनि। पुलिस जो गश्त जारी रहियो। शाही बाज़ार, शहीद फाज़ल राहू चौक ऐं मंगर बेन चौक समेत सभिनी चौकनि ते पुलिस एहलकारनि ऐं आर्मी जवाननि सभु दुकान बंदि कराए छॾिया। सिर्फ़ु खाधे पीते जी शयुनि जा दुकान खुलियल रहिया। सब्जी मार्केट, खीर दहीअ जा दुकान, रेस की दुकान, मेडिकल स्टोर, इस्पतालूं खुलियल रहियूं। वाज़े रहे त हुकूमत जे अहिड़े फ़ैसिले ते ग़रीब अवाम में कावड़ जी लहर छायल आहे ऐं ग़रीब पोरियत जेके ॾियारीअ ते कमु करे पंहिंजे बचनि जे लाइ गुज़र सफ़र कंदा आहिनि, उहे मुकमल लॉकडाउन सबबि सख़्तु मुश्किलातुनि जो शिकार थी विया आहिनि। नाज़रीन, असांखे रिपोर्ट करियो इरफान यूसुफ सईद, हक़ीक़त न्यूज़ जाती।